कांगड़ मां खे ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमूद काइम खानी जी रिपोर्ट मुताबिक़ टंडो आदम बाईपास नज़द शाहनवाज़ चौक वटि गश्त दौरान एसएचओ टंडो आदम गुलाम शबीर दिलवानी ऐं संदसि टीम जो ओचितो 4 हथियारबंदनि सां आम्हूं साम्हूं मुक़ाबिलो थी पियो। पुलिस खे ॾिसंदे जवाबदारनि पुलिस मथां फायरिंग शुरू करे ॾिनी। पुलिस मुक़ाबले ऐं फायरिंग जी ॾे वठि दौरान 3 फौरन खे गिरफ़्तार करे वरितो। फौरन मां हिकु अरशद ख़ासकिले खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो आहे। गिरफ़्तार जवाबदार जे कब्ज़े मां 2 पिस्टल, हिकु रिवाल्वर ऐं गोलियूं हथ कयूं वयूं आहिनि। उन खां अलावा जवाबदारनि वटि 3 फुरकियल मोटरसाइकिलियूं हथ कयूं वयूं आहिनि ऐं टच मोबाइल फ़ोन पे हथ कयूं वयूं आहिनि। जॾहिं त संदसि हिकु साथी इम्तियाज़ मंगनहार ऊंदाहीअ जो फ़ाइदो वठी पिस्टल समेत फ़रार थियण में कामयाब थी वियो। ज़ख़्मी थियल फौरूअ खे तिबी इमदाद लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। जॾहिं त फ़रार थियल जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ पुलिस टीमियूं रवानियूं कयूं वयूं आहिनि। ज़ख़्मी जवाबदार अरशद ख़ासकिलीअ वटां हथ आयल मोटरसाइकिल जेको 5 ॾींहं अॻु महमद दाऊद शिटो वटां फुर कई वई हुई। ॿियनि गिरफ़्तार थियल साथियुनि में मुनवर मंगनहार ऐं यासिर ख़ासकली शामिल आहिनि। गिरफ़्तार जवाबदारनि ख़िलाफ़ धाड़े फुर पुलिस मुक़ाबलनि ऐं गैरक़ानूनी हथियार रखण जे कलमनि तहत केस दाख़िल कया विया आहिनि। गिरफ़्तार जवाबदारनि खां जांच कई पई वञे ऐं ॿियनि ज़िलनि मां बि संदनि क्रिमिनल रिकॉर्ड गॾु कयो पियो वञे।